ख़बर शामिल कयूं कंबर मां, जिथे भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। कंबर में रोलू ऐं छितनि कुतनि वधीक 12 ॼणनि खे ॾाढे विधो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया कंबर मां, जिते कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। कंबर में रोलू ऐं छितनि कुतनि वधीक 12 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे वैक्सीन लाइ तालके अस्पताल आंदो वियो आहे। भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। तफ़सील मालूम कंदासीं। हाकिम ख़ास खेली असां सां लाइन ते मौजूद आहे। जी हाकिम, इन हवाले सां तफ़सील ॿुधाईंदा। कंबर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में रोलू कुतनि 12 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जिन में गुलाम अब्बास आहे, फज़ल मोहम्मद आहे, ख़ान मंगसी आहे, आमिना आहे, खातून आहे, ज़ुहैब शाह आहे, नाइला अली ऐं रज़ा हुसैन चांडियो शामिल आहिनि, जॾहिं त ॿिया शामिल आहिनि। उन सभिनी कुतनि जे क़दलनि खे जेको आहे त DHQ कंबर जे अस्पताल में आंदो, जिते उन्हनि खे वैक्सीन कराई वई आहे ऐं वैक्सीन कराए उन्हनि खे घरनि ॾांहुं जेको आहे त मोकिलियो वियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी हाकिम तफ़सील खां आगाह।